न शायद तव्हांखे थींदी हुजे, मुंहिंजे वोटर्स ऐं मां जिन खे रिप्रेज़ेंट कयां थो उन्हनि खे अहिड़ी का कमी महसूस न थी थिए। मीडिया खे थींदी हुजे त ॿी ॻाल्हि आहे। ॾिसो, पॉपुलेशन वधण जे करे माण्हुनि ताणी सभिनी ताणी पुॼणु, सभिनी सां डायरेक्ट राब्ते में आणणु कुझु ॾुखियो थिए थो, पर उन जे बावजूदि कोशिशि हूंदी आहे। टेक्नोलॉजीअ जो दौरु आहे, मोबाइल फ़ोन्स आहिनि, टीम्स ठाहियूं आहिनि। असांखे जेको वॾे में वॾो फ़र्क़ु पियो त शिकारपुर तालको जेको शहरी आबादी आहे, ऐं शहरी आबादीअ जो वरी थोरो तरीक़ेकार मुख़्तलिफ़ हूंदो आहे ॿाहिरालीअ जी आबादीअ खां। उहो हिकिड़ो नओं इलाइक़ो असांखे मिलियो आहे, जेका अराउंड 4 लख जे वेझो पॉपुलेशन आहे, 3.5-4 लख जेका असांजे तक में ऐड थी आहे। त उन्हनि माण्हुनि लाइ असां टीम्स विहारियूं आहिनि, माण्हू आहिनि जेके राब्ते में हूंदा आहिनि, असां बि सभु राब्ते में आहियूं उन्हनि सां। ॾिसो, मां जेतिरो चेक कयो आहे, पासिंग मार्क्स 40 हुया, जिन जा रिटन टेस्ट में 40 हुया। मां वटि हिन महिल ताणी को 60 खां घटि वारो मुंहिंजी नज़र खां न गुज़रियो आहे, डिस्पाइट जिन माण्हुनि जूं सिफ़ारिशां बि हुयूं। पर उन सां गॾु गॾु कुझु असांखे अहिड़ा माण्हू ज़रूरु मिलिया आहिनि जिन जा 70+ स्कोर हो, 80+ स्कोर हो, उहे रहिजी विया। ऐं 3 केसिस आया आहिनि जेके माण्हुनि जा 40 जे हेॾो मार्क्स आहिनि, उहे सिलेक्ट थी विया आहिनि। हाणे मां IG साहिब सां बि ॻाल्हायो, होम मिनिस्टर सां बि ॻाल्हायो। उन्हनि चयो साईं अहिड़ा जेके बि केसिस आहिनि उहे असां वेरीफाई कंदासीं। थी थो सघे इहे माण्हू ॿी कंहिं शइ में रहिजी विया हुजनि। तव्हांजो फिज़िकल टेस्ट जो अलॻि हो, सिंधी एसे ऐं उर्दू एसे जो ऐं इंग्लिश में लिखण जो 10 मार्क्स उन एसे जा हुया, 30 मार्क्स वाइवा जा हुया, त मथां ॿी कंहिं शइ में रहिजी विया आहिनि। त अहिड़ा जेके बि केसिस आहिनि, असां त पंहिंजे तक में पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसीअ में उन्हनि माण्हुनि सभिनी खे चयो आहे त असां वटि लिखारायो, असां IG साहिब ॾे पास ऑन कंदासीं ऐं उन्हनि जी वेरिफिकेशन थींदी बाक़ाइदा।